तिखी आ ये फूक थदी हीर खां ओथर खां तिखी आ वह मंज मुका मन सुती पई आ मगर जे ये कौम ओथी पई त वो मैशर खां तिखी आ मलाके गुलाम हुसैन मलाके साईं अब्दुल वाहिद मलाके साईं वली मोहम्मद शौक के भावला बचाए मलाके डॉक्टर फतेह मोहम्मद शाह के सीनियर साहब खैबर जो खैर मोहम्मद मल्ला साहब के साईं सलीम सिंधी साहब जिनके बसी वेलकम चौथा जागवान असांजे इन प्रोग्राम में आया मेहरबानी साईं जी ऐं असांजो सीनियर साहबी चाचा अख्तर हुसैन हाला खां आया उन्हनि जी वरी वरी मेहरबानी भा अब्दुल हई शौक साहब जिन वरी वरी मेहरबानियूं इन प्रोग्राम पंहिंजो कीमती टाइम कढी आहे रेस परवेज जय जो भी वरी मेहरबानियूं जेको असां असांजे इन प्रोग्राम में खैबर टाउन कमेटी जो चेयरमैन हाजी अब्दुल रहमान खैबर के असां भलीकार चऊं था जेके असांजे प्रोग्राम में पहुंची चुका है प्रेस क्लब खैबर जे तवसुत सां दोस्तन दावत अर्ज रखी जीअं त असां डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद रहमतुल्लाह अलैह जे उन प्रोग्राम तां सिधो हेॾां अची रहिया आहियूं इन करे अज़ीज़ गुल खैबर ऐं दोस्तनि जे झोली में इहो निमाणो अर्ज़ु रखियोसीं जेकॾहिं असांखे जल्दी इजाज़त ॾींदा तव्हांजी इनायत थींदी जेका दरख़्वास्त दोस्तनि क़बूल कई ऐं दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं जस ॾियूं था प्रेस क्लब खैबर के जंहिं पंहिंजो ही सक़ाफ़ती ॾिहाड़े जो इनेकाद करे पंहिंजी तहज़ीब पंहिंजी तमदुन ऐं पंहिंजी इन सक़ाफ़त जे तशख़ुस के बरक़रार रखियो आहे ही मच कचारियूं ही अजरकूं ही टोपियूं जंहिं लाइ भिटधणी जी भलारी भूअ में मदफून भलोड़ शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हीअं फरमाइनि था त झण पीअण झंगल रहण आहिनि धण धणी अचनि लॾे वेहनि गॾे भर में भित हणी मूंखे वाह वणी मजलिस मारवड़नि जी जबरदस्त ऐं अञा इनखे अॻिते वधाईंदे उन मोहबती माण्हुनि जे सच वारे ॿरंदड़ मच के ॾिसी उन्हनि जे मोहबत मीठ मोहबत प्यार ऐं प्रीत जी प्रचार खे ईअं भाकुरे ॾिसी करे अञा हीअं थो चवे त कमल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश बिनी संदी गालड़ी सराजिक आंदी रास तह इश्क के शाबाश जय मोहब्बती मेड़िया ऐं उन्हनि मोहब्बत जे आशिकनि के सिर्फ़ इन अंदाज में ईअं उन जी मोहब्बत जी हिकिड़ी मंज़र निगारी चिटे थो पियो पर हिननि जी जुरत मोहब्बत सां गॾु हिननि जी हिम्मत हिननि जी बहादुरी जे लाइ बि हीअं चवे थो त खपुर तो खावड़नि सां वॾो विधई वेर नांग न वेंदई निकिरी तो डर मथे पेर तो जो उन्हनि सां वेर जिन जूनागढ़ जलाया शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॼण त हिकिड़ी हिन असांजे समाज खे
हिन असांजी सकाफ़त खे, हिन असांजी मोहबत खे, हुन असांजी जुरत खे हिकिड़ी इन रिसाले जी सूरत तस्बीह में पोए छॾियो आहे। उहो हर क़िस्म जी असांजी रहनुमाई रहबरी करे थो। लेकिन आऊं तव्हांखे मुंहिंजा सिंध सां मोहबत कंदड़ दोस्तो, सकाफ़त सां शाहूकार ज़हन रखंदड़ दोस्तो, पंहिंजे मथे ते मस्जिद जी महराब निमाही टोपी रखंदड़ दोस्तो, जहिड़े नमूने सां तव्हांखे सकाफ़त सां मोहबत आहे, अहिड़े ई नमूने सां सकाफ़त उन जो वरसो हूंदो आहे जंहिंमें गैरत हूंदी आहे। ऐं ईअं चवंदो आहियां, जंहिंखे सकाफ़त सां मोहबत न आहे उनखे गैरत बि कान्हे का। असां इहो क्रेडिट अली काज़ी खे बि ॾियूं था जो उन पहिरीं तख़लीक़ कई हुई हिन सकाफ़ती ॾिहाड़े जी, ऐं उनखां पोइ इन शइ जो का सो ज़ोर वरितो। पोइ सभिनी चैनलनि, सभिनी इदारनि, सभिनी तंज़ीमुनि, सभिनी सुञाण दोस्तनि अहिड़े क़िस्म जूं सुगड़ कचरियूं ऐं मच कचरियुनि जा मच मचाया। लेकिन आऊं उन गैरतमंद सकाफ़ती दोस्तनि खे इहा ॻाल्हि बि हुननि जे ज़हन जे अंदरि विझंदो हलां त सकाफ़त सिर्फ़ मर्द जो शान ऐं वरसो न आहे, बल्कि असांजी हिन सिंधी समाज जे अंदरि औरत बि असांजी हिकिड़ी उन जी बि वॾी सकाफ़त आहे, उन सकाफ़त जी बि वॾी हैसियत आहे। जहिड़े नमूने सां तोखे ऐं मूंखे हिन अजरक ऐं टोपी जी लज रखणी आहे, हिन जी मालिकी करणी आहे, हिन जे तशख़ुस खे बरक़रार रखणो आहे, पंहिंजो मथो ढकणो आहे। इहो गैरत वारो पटको ऐं अजरक कुल्हनि में ओढ़े टोपी पंहिंजे मथे ते रखी करे हिन सकाफ़त जे भरम खे बरक़रार रखणो आहे। अहिड़े ई नमूने सां तुंहिंजे ऐं मुंहिंजे हिन देश जी, तुंहिंजे ऐं मुंहिंजे हिन देश में उन वेस में मलबूस उहा मलीर जी मारवी हुई जो उमर जे कैदन कोटन बंधन में रही बि उन पंहिंजे अॻियां जेके उमर बादशाहुनि खे अदल सां छा ज़ेवर जायदाद बैंक बैलेंस पैसा ऐं अला कहिड़ा कहिड़ा इनाम छा, लेकिन उन मलीर जी मारवी बादशाह जे बंगलनि में रही, कैदन में रही, पंहिंजी अबननि वारी लज वारी लोई मथे ते न लाथी। अज़ीज़ दोस्तो, इनके सकाफ़त चइबो आहे, इनके गैरत चइबो आहे जो उहा निमाणी थर जी न्याणी पंहिंजे उन वारिया से पटनी पतन ते रहंदड़ गरीब न्याणी उन्हनि पैसनि दौलत के पंहिंजे उन पैर सां ठुकराए पंहिंजी गैरत ऐं सकाफ़त जे तशख़ुस के बरक़रार जे करे रखियो आहे। तो मारवी मली अॼु आऊं तव्हां ई असां खां हिकिड़ो सुवाल पुटप थिए थो त आख़िरकार असां सभई हिननि ॾिहाड़नि ते पंहिंजे मर्दनि जी सकाफ़त जो तो भरम बरक़रार रखण जे लाइ ही प्रोग्राम ऐं मच सच जा त ॿारियूं था। लेकिन आऊं उन अली काज़ी खां बि पुछां थो, उन इदारनि खां बि पुछां थो जेको इहो सुवाल मूं ख़ुदि मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल हैदराबाद में अली काज़ी का खुद भी कयो हो त आखिरकार तो इन शय जी इन शय के छो न खयो जो अज उन मारवी जे किरदार जे करे उन यूनिवर्सिटी जे अंदर जेका जाम शोरो यूनिवर्सिटी आहे, मेहरान सिंध बियूं यूनिवर्सिटियूं उते आहिनि ऐं असांजी सॼी सिंध जूं औरतूं, सॼी सिंध जूं मारवियूं उते उधाइण जे लाइ अचनि थियूं जो असांजे सिंध जे इन तइलीमी इदारनि अदीबनि ऐं दानिश्वरनि उन मलीर जी मारवी जे किरदार जो क़दुरु कंदे उन जे नाले ते उन इदारनि जे अंदरि हॉस्टल तामीर कराई जे हॉस्टल जो नालो मारवी जे नाले सां मशहूर आहे, मंसूब आहे। उन मारवी के सलाम कयूं था
जंहिंजे किरदार जे करे तुंहिंजे मुंहिंजे तइलीमी इदारनि जे अंदरि अॼु उन हिकिड़ी औरत जे किरदार जे करे उते हॉस्टल तामीर आहे। लेकिन दोस्तों उन हॉस्टल मालवी हॉस्टल में रहंदड़ तइलीम जी उन उजाईदड़ सिंध धरती जूं नारियूं ऐं मालवियूं जेके उते अचनि पियूं जेके तइलीम पिराइनि पियूं खुदा जो कसम अॼु उन मालवी हॉस्टल में तइलीम जी उन उजाईंदड़ उन्हनि मालवियुनि जे मथे ते उन मालवी वारी लोई लही चुकी आहे। उहा सकाफ़त तबाह थी चुकी आहे, उहा सकाफ़त बाक़ाइदे तहस नहस थी चुकी आहे। लेकिन कंहिं बि सिंध जी घर धन्याणी के कंहिं बि सिंध जी न्याणी निवाणी के कंहिं बि सिंध जी मलीरी मालवी के कंहिं बि सिंध जे मारू के उहा सकाफ़त यादि न आहे। अॼु तुंहिंजी मुंहिंजी भेण जे मथे तां मलीर जी मालवी वारो रो ऐं लज वारी लोई छो लही वई आहे। आखिरकार उन मलीर जी मालवी जी लोई जी लज जो मुहाफ़िज़ केरु थींदो, उन जी तशख़ुस के